अस्सलाम वालेकुम सभिनी दोस्तनि पिरनि प्यारनि खे सिक भरियो सलाम हुजे। अॼु असां आया आहियूं कोट ॾिजी वारी साइड ते ऐं मुरीद अली चन्ना साहब जे जेको आहे त दावत ते आयासीं। ऐं वज़ीर अली चन्नो एजाज़ चन्नो हे जेको आहे त मुरीद अली चन्नो असांखे कोट ॾिजीअ जो आस पास क़िला वग़ैरह ॿिया घुमाए रहियो आहे। ॾाढो ज़बरदस्त मंज़र आहे। सिंध धरती ख़ूबसूरत आहे। सिंध सॼी मुंहिंजी सोन आहे। सिंध सोन आहे पर हिन सिंध जो जेको हुकुमरान आहे उहो गद्दार आहे। सिंध धरती जा मंज़र ॾिसो, तव्हांखे वणंदा। ॾाढा ज़बरदस्त मंज़र आहिनि। हेॾे ॾिसो, हे वण कहिड़ा ख़ूबसूरत वण लॻा पिया आहिनि। ॾिसो, तव्हां सभिनी पिरनि प्यारनि खे सिंध वासियुनि खे घुमायूं था, ॾेखारियूं था मंज़र त सिंध असांजी केॾी सोन आहे।